अस्सलाम वालेकुम दोस्तों, उमेद त खैर सां हूंदो। ही मेड़ जे हवाले सां हिसो ॿियो तव्हांजे अॻियां रखी रहिया आहियूं, जंहिंमें मेड़ जी तारीख़ी कुझु शयुनि खे असां ज़ाहिर कंदासीं। मेड़ जी मशहूरु शख़्सियत आहिनि साईं हबीबुल्ला हज़ूरी साहिबु, उन्हनि जो मां थोराइतो आहियां, जिन मूंखे मेड़ जा जेके पुराणा बोर्ड हुया ऐं मेड़ जूं जेके कुझु शयूं हुयूं उहे मूंखे घुमायूं। साईं हबीबुल्ला हज़ूरी साहिब जूं वॾी महिरबानी। दोस्तों, हाणे हिन वीडियो में असां तव्हांखे काफ़ी अहम शयूं ॿुधाईंदासीं मेड़ जे हवाले सां, इंट्रस्टिंग शयूं। जनरल ज़ियाउल हक़ मेड़ में कॾहिं आयो, किथे रहियो ऐं छो आयो। उन खां अलावा मेड़ जा जेके 150 साल पुराणा दुकान आहिनि, असां उहे बि विज़िट कंदासीं। ऐं उन खां अलावा मेड़ में जेका मशहूरु बिल्डिंग रही आहे ट्रिकुंडी, उन हवाले सां हिकु ज़बरदस्त हिकायत आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। त हीउ वीडियो ज़रूरु पूरो ॾिसिजो ऐं मेड़ जे हवाले सां काफ़ी इंट्रस्टिंग शयूं आहिनि, उहे ज़रूरु ॿुधिजो। अच्छा, मेड़ में असां हिन वीडियो में इहे शयूं बि घुमंदासीं जंहिंमें मेड़ जा जेके पुराणा बोर्ड आहिनि उहे काफ़ी 100 साल, लॻभॻि 100 साल जेके पुराणा बोर्ड लॻल आहिनि मेड़ में, उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं कहिड़ा बोर्ड आहिनि ऐं किथे लॻल आहिनि उहे बि तव्हांजे अॻियां वाज़िह कंदासीं। दोस्तों, मेड़ जी जेका तारीख़ आहे उहा दादन 400 साल ताईं काफ़ी वाज़िह ॿुधाई पई वञे, जंहिंमें मेड़ जो जेको मंदरु आहे उहो बि 300 साल खां ॿुधाए पियो वञे। ऐं मेड़ में जेका अली अकबर शाह मस्जिद आहे इहा बि काफ़ी पुराणी, 300 साल पुराणी ॿुधाई पई वञे। मेड़ जे हवाले सां हिकु ॿी हिकायत तव्हां सां शेयर कंदासीं। त मेड़ जो जेको नालो आहे मेड़, उहो जीअं तव्हां पहिरें वीडियो में ॿुधो त हिकु हिंदू सोशल औरत हुई, उन जे बिहाव ते उहो नालो पियो, जंहिं पंहिंजे सोशल कमनि सां काफ़ी मशहूरु हुई ऐं उन पोइ पंहिंजी मज़ार बि जोड़ाई। ऐं हिकु ॿी जेका आहे ॾंद कथा चइजे त उहा इहा बि हले थी त मेड़ जेका आहे उहा हिकु औरत जो ई नालो आहे बिल्कुलु, पर उहा हिकु ईसाई औरत हुई। कंहिं वक़्त में हितां लंघ हुयो जेको परे ताईं ॾूराणी दगन ताईं शहरनि ताईं वेंदो हुयो मेड़ खां, पोइ हितां को अंग्रेज़ फ़ौज जो जेको आला उहिदेदार हुयो उन जो हितां लंघ थियो ऐं उन सां गॾु हुनजी घरवारी हुई जेका सख़्तु बीमार थी पई। पोइ हुनखे हिते वसूं मिली, पोइ हिते उहो रही पियो ऐं उन औरत जो नालो हुयो मेरी, जेको ॿुधायो वञे थो। पोइ हिते उहा रही ऐं पोइ कुझु टाइम, कुझु ॾींहंनि में उहा हिते वफ़ात करे वई ऐं पोइ हुनजी जेका मज़ार आहे उहा हिते जोड़ी वई। पोइ इहा ॻाल्हि तमामु बाहि वांगुरु पूरे इलाइक़े में फैलिजी वई त हिकु अंग्रेज़ औरत असां वटि रही ऐं उहा हिते मरी वई आहे। पोइ हूअ जेका आहे मेरी मां उहा मेड़ी थी वई, पोइ मेड़ीअ मां वरी पोइ उहा मेहड़ थी वई। इहा हिकु ॿी हिकु जेका ॿुधाई थी वञे मेड़ जे हवाले सां। दोस्तों, हींअर जेको असां तव्हांजे साम्हूं तस्वीर आई आहे, हीअ आहे मेहड़ जो जेको आहे आइकन खणी चइजे, मेहड़ जो घंटाघर। मेहड़ जे घंटाघर जी तस्वीर आहे ऐं जेका तव्हांजे साम्हूं आहे। ऐं इहा घंटाघर 1960 खां 60 ऐं 70 जे ॾहाके में ठही आहे ऐं जंहिं कारीगर हिनखे ठाहियो हुयो ऐं उते जेको उनजो पुटु बि मज़ूरी कंदो हुयो, उहो अॼु बि ज़िंदा आहे। उहो हिन हवाले सां काफ़ी ख़्यालु वंडे थो त हीअ मेहड़ जो हिकिड़ो आइकन आहे, मेहड़ जो घंटाघर, जंहिंखे मेहड़ जो घंटाघर चौक सां हींअर मशहूरु आहे। में घंटाघर में काफ़ी ख़ूबसूरत ऐं वॾो हिकिड़ो घड़ियाल लॻल हुयो, जेको हर कलाक ते वॾो घंट वॼाईंदो हो ऐं मेहड़ जे जेके आस पास ऐं मेहड़ जो शहर जेको आहे उहो आवाज़ु बाक़ाइदे हिकिड़ो ॿुधंदो हुयो ऐं तमामु ॿुधायो वञे थो त हिकिड़ो मनमोहींदड़ आवाज़ु ईंदो हो जेॾी महिल घंट कलाक जो वॼंदो हुयो। त हीअ टावर आहे मेहड़ जो आइकन, जेको तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां तस्वीर ॾिसी रहिया आहियो, हीअ मेहड़ जो हिकिड़ो सुञाणप रही आहे तस्वीर। हीअ वक़्तसर शयूं ठहंदियूं रहनि थियूं, पर अहिड़ियूं शयूं जेके आहिनि तारीख़ी हैसियत रखंदड़ शयूं, उन्हनि जो असां वटि क़दुरु न आहे शायदि। त हीअ हिकिड़ी तारीख़ी बिल्डिंग आहे ऐं हिन जो तव्हां नक्शो ॾिसो था केॾो ख़ूबसूरत आहे। ऐं हीअ मेहड़ जी जेका आहे उहा तारीख़ी बिल्डिंग रही आहे, जेका मशहूरु आहे ट्रिकुंडी जे नाले सां। त अॼु बि इन चौंक खे ट्रिकुंडी जे नाले सां सॾियो थो वञे। त हीअ ट्रिकुंडी बिल्डिंग आहे जेका काफ़ी पंहिंजी हैसियत रखी चुकी आहे ऐं हींअर हिन जी इहा मौजूदा पोज़ीशन न आहे। त हिन ट्रिकुंडी जे हवाले सां मां तव्हांखे दोस्तों हिकिड़ी ॿी शइ जो आगाही ॾींदो हलां, जेका ॾंद कथा मिले थी असांखे, त जेका हीअ ट्रिकुंडी बिल्डिंग रही आहे मेहड़ में, ट्रिकुंडी बिल्डिंग ऐं जेको मेहड़ जो तलाउ रहियो आहे हिकिड़ो मशहूरु, जेको ककोल वाह मां जंहिंखे पाणी मिलंदो हुयो, जंहिं ते हिंदू तोड़े मुस्लमान औरतूं जेके आहिनि सो ईंदियूं हुयूं। ऐं उहो तलाउ हुयो मौजूदा जेको मेहड़ में आहे शेख मोहल्ला। त शेख मोहल्ला जेको बि सॼो आहे मेहड़ वारा ॼाणनि था त उहो हिते तलाउ हूंदो हुयो। त तलाउ ऐं ट्रिकुंडी ऐं ॿियो जेको हिंदुनि जो जेको मौजूदा मंदरु आहे
उन जे विच में हिकु ॻाल्हि जुड़ियल आहे, उहो त हींअर ॾंद कथा आहे, वधीक बहितर मालूम त हाणे अलाह खे आहे। चवनि था त इन जे हेठां सुरंग हुई, जीअं त्रिकुंडी बिल्डिंग आहे ईअं ई त्रिकुंडी हिकिड़ी सुरंग हुई, जंहिंजी हिकिड़ी कुंड मंदर सां लॻंदी हुई ऐं ॿी कुंड तलाउ सां लॻंदी हुई ऐं टी कुंड त्रिकुंडीअ सां लॻंदी हुई। त इहे अंदरो ई अंदरो हीअ जेको बिल्डिंग आहे त्रिकुंडीअ जी, हिन में हिंदुनि जो ख़ासि को पेशवा रहंदो हुयो ऐं हिन ते जेका आहे त्रिकुंडी बिल्डिंग जे अंदरि काफ़ी सारा जेके आहिनि हिंदुनि जा बुत जेके हुया उहे पिणु रखियल हुआ कंहिं दौर में। त हिते हुननि जो को ख़ासि पेशवा रहंदो हुयो। पोइ इहा त्रिकुंडीअ जी सुरंग, जितां जूं औरतूं जेके आहिनि उहे सुरंग ज़रिए मंदर ताईं वेंदियूं हुयूं ऐं सुरंग ज़रिए हिकिड़ी ॿी सुरंग ज़रिए वरी जेको तलाउ हुयो शेख मोला में, उहो नज़दीक ई आहे हिन बिल्डिंग जे, उन ताईं उहे सुरंगूं हुयूं। उहा सुरंग बि त्रिकुंडी ई ठहियल हुई, जीअं त्रिकुंडी बिल्डिंग आहे त ओसि ताईं वेंदियूं हुयूं। सो हीअ त्रिकुंडी आहे बिल्डिंग जेका मौजूदु हींअर दौर में हींअर मौजूदु न आहे। हिन जाइ ते हींअर हिकिड़ी मार्केट ठहियल आहे मेहड़ में, जेका मेहड़ वारा ख़ूब ॼाणनि था। दोस्तो हिते मेहड़ जे हवाले सां हिकु ॿी मां तव्हांखे इंट्रस्टिंग जेको आहे उहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मेहड़ जेको इरिगेशन रेस्ट हाउस आहे उन हवाले सां जुड़ियल आहे ऐं दादू मोरो पुल जेका आहे उन हवाले सां। त दादू मोरे पुल जो इफ़्तिताह तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 4 सेप्टेम्बर 1982 में 82 धारे थियो ऐं 4 सेप्टेम्बर 1982 धारे इहो इफ़्तिताह कयो जनरल उन वक़्तु जे जनरल ज़ियाउल हक़ इहो इफ़्तिताह कयो। ऐं जनरल जेको आहे इन इफ़्तिताह जे दौरान 3 सेप्टेम्बर ते मेहड़ में अची तरसियो हुयो। ऐं मेहड़ में उहो किथे तरसियो हो? मेहड़ में उहो इरिगेशन जेको रेस्ट हाउस आहे उन जे अंदरि उहो तरसियो हुयो 3 सेप्टेम्बर ते, ऐं 4 सेप्टेम्बर ते हुननि अञी दादू मोरे पुल जो जेको आहे उहो इफ़्तिताह कयो हो। हीउ जेको हींअर तव्हां गेट ॾिसी रहिया आहियो सुनहरी कलर जो, इहो हिंदुनि जो पुराणो ऐं मेन जेको आहे मरकज़ी मंदरु आहे, जेको हिन पूरे इलाइक़े में ख़ासि ॾींहंनि में इस्तेमालु थींदो हो। तालके जा आसपास जा जेके बि उन वक़्त में ॻोठ हुया, त हिंदुनि जो इहो वाहिद मेन जेको आहे मर्कज़ हूंदो हो, जिते सभई हिंदू गॾिजी पंहिंजूं जेके आहिनि ख़ासि ॾींहंनि जूं रीतूं रस्मूं उहे पूरियूं कंदा हुआ। त इहो मंदरु ॿुधाए पियो वञे त बकौल हिंदुनि जे त 300 साल पुराणो मंदरु आहे ऐं 300 साल पुराणी तारीख़ इहा ॿुधाई पई वञे। ऐं उन सां गॾु वरी मेहड़ जे विच में टावर चौक ते घंटाघर चौक जंहिंखे असां चऊं, उते सैयद अली अकबर शाह मस्जिद आहे। उन मस्जिद जी तारीख़ बि जेका आहे उहा तक़रीबन 300 साल पुराणी ॿुधाई पई वञे। त मेहड़ जो जेको बुनियादु आहे उहो इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त 300 खां 400 साल पुराणो मेहड़ जो बुनियादु आहे ऐं जंहिं ते मेहड़ अॼु बि क़ाइमु आहे। पोइ वक़्त सिर हुन तरक़ी कई आहे ऐं वक़्त सिर लाह चाढ़ा ॾिसी करे मेहड़ नंढे खां हींअर वॾी इन ई पोज़ीशन में थी आहे। त मंदर ऐं जेको मस्जिद जूं तारीख़ूं ॿुधाई पियूं वञनि अवाइली दौर जे हवाले सां, त इहे तक़रीबन 300 साल पुराणा आहिनि। दोस्तो हींअर असां हीअ तव्हांखे बोर्ड हिकिड़ो मेहड़ जो ॾेखारियूं था ऐं हिन जी तारीख़ी हैसियत रही आहे ज़ाहिरी आहे। हिन ते तव्हां गौर कंदव त लिखियलु आहे 1931। त हीअ 1931 जी तख़्ती आहे। हिन ते 3 नाला लिखियल आहिनि, जंहिंमें हिकिड़ो लिखियलु आहे इंग्लिश में बि लिखियल आहिनि, सिंधीअ में बि लिखियल आहिनि। त हिन ते तव्हां जेकॾहिं गौर सां ॾिसंदव त हिन ते लिखियलु आहे रेवा चंदाणी ज़मींदार, ऐं उन सां गॾु जो लाइन में लिखियल आहिनि सेठ लोलूमल ऐं सेठ वीरहूमल। त ही शायदि रेवाचंदाणी जा औलाद आहिनि या उन्हनि जा भाइर आहिनि। बहरहाल ही हिन घर जा कंहिं वक़्त में जेके आहिनि उहे रहवासी रहिया आहिनि। हींअर ही जेको घरु आहे उहो मेहड़ जे सोनारकी बाज़ार में मौजूदु आहे ऐं हींअर हिन जी ज़ाहिरी आहे उहा कंडीशन त न हूंदी, पर हीअ तख़्ती जेका आहे उहा अॼु बि वाज़िब आहे ऐं हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखे थी। ऐं हींअर हिन बिल्डिंग खे कारोबारी हवाले सां पंहिंजो हिते इस्तेमालु कयो थो वञे ऐं हिन खे जेको आहे गोदाम स्टॉक वग़ैरह करण जे लाइ सामान जेको आहे उन हवाले सां हिन बिल्डिंग खे इस्तेमालु कयो थो वञे। ज़ाहिर हिन जा वक़्त जे हवाले सां इहे शख़्स हिते रहवासी हुया ऐं हींअर हिननि जो पुश्त मां ज़ाहिर को हूंदो जेके हिन खे हींअर इन तरीक़े सां इस्तेमालु करे रहिया आहिनि। दोस्तो हीअ जेका असां तस्वीर ॾिसी रहिया आहियूं तव्हां साल बाज़ारि ॾिसी रहिया हूंदव। 1918 ही मेहड़ जी हिकु जेका मार्केट आहे उहा क़ाइमु कई वई आहे ऐं उन मार्केट जी तख़्ती आहे उन जे क़याम जी 1918 जी। हिन तस्वीर में तव्हां थोरो गौर कंदो दोस्तो त पोयां जेको आहे काठ जो बि हिकिड़ो ख़ूबसूरत कमु थियल आहे, जेको हींअर त पंहिंजो वजूद विञाए चुको आहे, पर अॼु बि जेकॾहिं उहो तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र ॾेई रहियो आहे।
ही मेहर जी मार्केट जी तस्वीर आहे 1918 जी। दोस्तों ही बोर्ड तव्हांजे साम्हूं आहे, ही बि काफ़ी पुराणो बोर्ड आहे। सोचियोसीं तव्हां इहा शइ ॾेखारियूं था मेहर में घुमंदे घुमंदे। ही आहे सब्ज़ी मार्केट जो इफ़्तिताह थियो आहे 1968 धारे। ये आहे जनाब सैयद सरदार अमन शाह, CSP सिविल सर्विसिज़ ऑफ पाकिस्तान, डिप्टी कमिश्नर दादू जन आहिनि। उन्हनि 1968 धारे हिन मार्केट जो जेको आहे उहो इफ़्तिताह कयो आहे। दोस्तों हिन तस्वीर में असां ॾिसंदासीं ये मेड़ जे हिकु दुकान जी तस्वीर आहे जेको 100 साल पुराणो दुकान ॿुधायो वञे पियो, जेको कंहिं दौर में ख़ालिस मखण जो हिकिड़ो तमामु मशहूरु दुकान जेको सॼे इलाइक़े में काफ़ी मशहूरु रहियो आहे। ऐं हीअ दुकान जीअं हिते तव्हां पढ़ी रहिया हुई, बोर्ड बि तक़रीबन काफ़ी पुराणो आहे, जंहिं ते लिखियलु आहे सुर्गवासी रोचूमल। त हीअ रोचूमल जो दुकानु हुयो। हीअ 100 साल पुराणो दुकानु ॿुधाए पियो वञे, जंहिं ते ख़ालिस जेको आहे देसी जेको मखणु चइजे या गिहु चइजे, ऐं उन खां अलावा मेहंदीअ जो हिते कारोबार थींदो हो। ऐं हींअर हिन जी इहा टीं पीढ़ी आहे ॿुधाई वञे पई जेका हिन दुकान ते ई पंहिंजो जेको आहे सो संभालियूं पई अचे। देसी गिह जो ही हिकिड़ो मशहूरु दुकानु मेड़ में रही चुको आहे। दोस्तों हींअर असां तव्हांखे घुमाईंदासीं मेहर जो हिकिड़ो ॿियो दुकानु आहे इन ई मार्केट में, जेका 1918 जी तख़्ती तव्हां ॾिठी। हे आहे गेही राम जो दुकानु, जेको बि तक़रीबन 100 साल पुराणो या 150 साल जे लॻभॻि पुराणो दुकानु ॿुधाए पियो वञे। ऐं हीअ दुकानु उन वक़्त खां सोन जे हवाले सां पूरे इलाइक़े में मशहूरु रहियो आहे, ऐं अॼु बि सोन जे हवाले सां काफ़ी मशहूरु दुकानु आहे। सो हीअ दुकानु आहे गेही राम जो, जेकी हिननि जी हींअर टीं नसुल उहा हींअर हिन दुकान खे संभाले रही आहे। त हीअ सोन जे हवाले सां मेहर जो हिकु काफ़ी मशहूरु ऐं पुराणो दुकानु ॿुधाए पियो वञे। हिते हिकिड़ी शइ ॿी मेहर जे हवाले सां टियों दुकानु, हिकिड़ो गिह जो जंहिंखे असां मखण जो देसी मखण जो दुकानु, उन खां ॿियो सोन जो सोनारे जो काफ़ी पुराणो असांखे दुकानु मेहर में मौजूदु आहे। उन्हनि जी टीं चौथीं पीढ़ी हींअर दुकान ते वेठी आहे। उन सां गॾु हिकिड़ो कपिड़े जो आहे दुकानु जेको साॻियो ई पुराणो आहे, उहो आहे तोलाराम जे नाले सां। तोलाराम जो जेको दुकानु आहे उहो बि 100 खां 150 साल पुराणो ॿुधाए पियो वञे, ऐं काफ़ी मशहूरु दुकानु आहे मेहर जे आसपास, ऐं मेहर जा माण्हू ख़ूब ॼाणनि था। त सेठ तोलाराम जो जेको दुकानु आहे उहो बि काफ़ी पुराणो ऐं हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखे थो। त इहे टे दुकान हुया दोस्तों जेके पाण डिस्कस कयासीं, जेके काफ़ी तारीख़ी हैसियत रखनि था। हिकिड़ो कपिड़े जो दुकानु तोलाराम जो, गेही राम जो सोन जो दुकानु, ऐं रोचूमल जो मखण जो दुकानु। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो, ऐं इनशाला जल्द ई सिंध जूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके ॿियूं तारीख़ी शयूं आहिनि, तारीख़ी शख़्सियतूं आहिनि जेके माज़ी जो हिसो बणिजी चुको आहिनि, ऐं उन्हनि जे बारे में तमामु ज़बरदस्त जेके शयूं आहिनि उहे तव्हां दोस्तनि ताईं इनशाला पुॼंदियूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो, लाइक करणु, शेयर करणु न विसारिजो। वॾी महिरबानी।